मुंहिंजो हिकु ख्वाबु आहे। मार्टिन लूथर किंग चवंदा आहिनि त हज़रत मूसा अलैहिस्सलाम कुझु ॿातड़ो हो, जंहिं करे संदसि ज़बान मां लफ़्ज़ छिॿिजी चिथजी निकिरंदा हुआ। पंहिंजी इन्हीअ कमज़ोरी जो खेसि एॾो त अहसासु हो जो हुन जॾहिं पंहिंजे रब खां मदद जी घुर कई त पहिरियों अर्ज़ु हिकु अहिड़े हमसफ़र जे साथ जो रखियईं जेको ॻाल्हाइण जो सही ऐं सुरीलो हुजे। बारगाह इलाही में जॾहिं संदसि इहो अर्ज़ु अघाणो त खेसि सौटैंसि हज़रत हारून जो साथ बख़्शियो वियो, जेको दौर जो अज़ीम तरीन मुक़रर लिखियो वेंदो आहे। तोणी जो कलीमुल्लाह जो लक़ब ॿातड़े मूसा खे नसीब थियो, पर चवनि था त जॾहिं हज़रत हारून वाइज़ कंदो हो त ख़ुदा जी ख़लक़ ते वजद जहिड़ी कैफ़ियत तारी थी वेंदी हुई ऐं संदसि हिकु हिकु अखर मख़लूक जी दिलनि ते उकरी वेंदी हुई। जेकॾहिं तक़रीर ऐं ख़िताबत जे फ़न जे लाफ़ानी झलक पसणी आहे त पोइ लाज़मी आहे त मार्टिन लूथर किंग जूनियर खे ॾिठो ॿुधो वञे। मार्टिन लूथर जूनियर हज़रत मसीह ऐं महात्मा गांधी वारे फ़िक्री जो प्रचारक ऐं अमरीकी कारनि जे शहरी हक़नि जी हासिलात लाइ थींदड़ जदोजहद जो मक़बूल लीडर थी गुज़रियो आहे। जन बेमाणनि डॉक्टर किंग जूं तक़रीरूं स्टेज तां ॿुधियूं, रिकॉर्ड थियल तक़रीरनि जूं फिल्मूं ॾिठियूं। तन जो चवणु आहे त संदसि ख़िताबत में हज़रत हारून जहिड़ी रवानी, हनीबाल जहिड़ो अज़म, सुकरात जहिड़ो दर्द, चर्चिल जहिड़ी शोला बयानी ऐं अबूज़र गफ़ारीअ जहिड़ी तवक्कल मौजूदु हुई। अचो त इन्ही दावा जी हिकु परख संदसि मुंहिंजो हिकु ख्वाबु आहे जे उनवान सां कयल जग मशहूर तक़रीर मंझां हासिल करण जी कोशिश करियूं। मतां ईअं सम्झो त मूंखे इहो अहसासु नाहे त अव्हां मंझां हिते के अहिड़ा महिरबान बि आयल आहिनि जेके वॾियूं तकलीफ़ूं ऐं घणा मुक़दमा भोॻे चुका आहिनि। इहा हक़ीक़त आहे त अव्हां मंझां के जेलनि जी सोढ़ियुनि कोठियुनि मंझां ताज़ो ई आज़ादु थिया आहिनि, के त अहिड़नि इलाइक़नि मंझां हिते आया आहिनि जेके आज़ादी लाइ इल्तिजाऊं कंदा था रहनि ऐं उन्हीअ ॾोह जे नतीजे में पुलिस जी ज़ुल्मी अक़ूबतनि ऐं नस्तो कंदड़ पुछाणनि जी तूफ़ाननि जो शिकार थींदा आहिनि। जेतोणीकि तव्हां तरह तरह तकलीफ़ूं ऐं आज़ाब सही झूना थी चुका आहियो, पोइ बि इन्ही विसाह सां कमु कंदा रहो था त बिना कंहिं क़सूर जे आयल तकलीफ़ ई दरअसल आज़ादी आहे। तव्हां मिसिसिपी वापसि वञो या अल्बामा ऐं साउथ कैरोलिना वञो, भले त पंहिंजनि घरनि ॾांहुं जॉर्जिया ऐं लोज़ियाना मंझि वापसि मोटो ऐं जदीद अमरीका जे सुहिणनि शहरनि जी गलीज़ इलाइक़नि ऐं महलनि ॾांहुं वापसि वरो, पर हिकु ॻाल्हि ज़हन में ज़रूरु रखो त अॼु न त सुभाणे हालतूं ज़रूरु तब्दील थींदियूं। असांखे कंहिं बि सूरत में नाउमीदीअ जी माथिरीअ में लोहड़ाट करणु या लेथड़ियूं पाइणु नथो जुगाए। मुंहिंजा दोस्तो, हिन घड़ीअ जी हज़ारें मुश्किलातनि ऐं बेज़ारियुनि हूंदे बि अॼु आउं अव्हांखे ॿुधायां थो त अञा बि मूं वटि हिकु सपनो आहे जेको अमरीकी सपने सां तमामु गहरो जुड़ियल सपनो आहे। मुंहिंजो सपनो आहे त हिकु ॾींहुं ही क़ौम उथी पवंदी ऐं हिन अक़ीदे जी रूह मूजिबि ज़िंदगी गुज़ारींदी त असीं इन्हीअ सचाईअ में बार बार यकीन था रखूं त सभु माण्हू हिकु हैसियत सां पैदा कया विया आहिनि। मुंहिंजो सपनो आहे त कंहिं ॾिहाड़े जॉर्जिया जे ॻाढ़नि जबलनि ते कारनि ग़ुलामनि ऐं गोरनि मालिकनि जा पुट गॾु थी हिकु टेबल जी चौधारी वेही भाइपी जो ऐलान कंदा। मुंहिंजो सपनो आहे त हिकु ॾींहुं मिसिसिपी जहिड़ी बयाबानी रियासत जिते बेइंसाफ़ी जी तपश उरूज ते आहे, सा बि आज़ादी ऐं इंसाफ़ जी नख़लिस्तान में तब्दील थी वेंदी। मुंहिंजो सपनो आहे त हिकु ॾींहुं मुंहिंजा 4 नंढा ॿार इन्ही क़ौम जो हिसो हूंदा जिते संदन सुञाणप संदन चमड़ीअ जे रंग मंझां न पर संदन किरदार जी तफ़सील मंझां थींदी। मूं इहो अॼु बि सपनो ॾिठो आहे। मां ॾिसां थो त हिकु ॾींहुं अल्बामा रियासत जंहिंजे गवर्नर जा चप कारनि जे हक़नि खे रद्द करण ऐं झगड़े वधाइण वारनि लफ़्ज़नि सां टिमी रहिया आहिनि, तंहिं रियासत में पिणु हालतूं अहिड़ियूं तब्दील थींदियूं जो कारनि जा नंढा छोकिरा ऐं छोकिरियूं भूरनि जे ॿचड़नि सां हथ हथ में ॾेई खिलंदा कुॾंदा ऐं हिक ॿिए जा भाइर ऐं भेनरूं थी रहंदा।
मुंहिंजो अॼोको ख्वाबु आहे त हिकु ॾींहुं हर माथिरी वाखाणबी, हर जबल ऐं चोटीअ खे नवाइबो, खॾनि खोॿनि वारियूं जॻहियूं सुहिणा पट बणबियूं ऐं ॾींगा इलाइक़ा सौंत में आणिबा। ख़ुदा जो परताप पधरो थींदो ऐं हर तरफ़ नूर ई नूर जी वहक हूंदी। इहा असांजी आस आहे, इहो मुंहिंजो वेसाउ आहे जेको साण करे आऊं अमेरिका जे ॾाखिणनि इलाइक़नि ॾांहुं मोटी वेंदुसि। इहो ई वेसाउ आहे जंहिंसां असीं निरासाई जे जबल मंझां आस जो मोती ॻोल्हे सघूं था। इन ई वेसाउ सहारे असीं पंहिंजी क़ौम जी नफ़रत भरियल बकवास खे भाइपीअ जी मिठड़ी सुर में तब्दील करे सघूं था। इन ई वेसाउ जे सदके असीं गॾिजी कमु करण जहिड़ा थी सघंदासीं, प्रार्थना करे सघंदासीं, जेल काटींदासीं ऐं आज़ादी लाइ हम क़दम थी बीहंदासीं, छाकाणि जो असांखे हिकु ॾींहुं पंहिंजे छुटकारे जी पक हूंदी। अहिड़ो ॾींहुं बि ईंदो जो ख़ुदा जा सभु बालक गॾिजी नए सिर ऐं नए माना सां हेठियों गीत ॻाईंदा। मुंहिंजी मातर भूमि, आज़ादीअ वारी धरती, मुंहिंजा सभु गीत तोलाया आहिनि। तूं उहा मिटी आहीं जंहिंमें मुंहिंजा अबा ॾाॾा पूरियल आहिनि ऐं जेका कंहिं ज़वार लाइ फ़ख्र जो बाइस आहे। तूं जाबुलो पट्टी जे हर पासे खां आज़ादी खे ॿुरण ॾे। जेकॾहिं अमेरिका खे अज़ीम क़ौम बणाइणो आहे त पोइ उन्हनि ख्वाबनि जी ताबीर निहायत लाज़मी आहे। तंहिं करे आज़ादी खे न्यो हैम्पशायर जे अचरज जोगियुनि पहाड़नि चोटियुनि तां ॿुरण ॾियो, आजबे खे न्यूयॉर्क जे अज़ीम पर्बतनि तां ॿुरण ॾियो ऐं आज़ादी खे बसीनलानिया जे बुलंदियुनि तां ॿुरण ॾियो। आज़ादीअ खे कोलोराडो जे बर्फ़ जे पूणनि सां ढकियल पहाड़ी इलाइक़नि मंझां गूंजण ॾियो। छॾियो त आज़ादी जी गूंद टेनेसीअ जे चौकस पहाड़नि तां पिणु उथी पवे। छॾियो त आज़ादी जी गूंज मिसिसिपी जी क्वाकर मोल हिल ऐं हर हिल टकरीअ तां ॿुरण लॻे। आज़ादी खे हर पहाड़ी इलाइक़े जी उतां जाइ तां गूंजण ॾियो। जॾहिं असीं आज़ादी खे हर ॻोठ, वाहण, वस्तीअ, रियासत ऐं शहर में गूंजण ॾींदासीं त दरअसल असां उन ॾींहं ॾांहुं तेज़ी सां वधण लॻंदासीं जॾहिं रब जा सभु बालक, कारा तोड़े भूरा, यहूदी तोड़े नास्तिक, प्रोटेस्टेंट तोड़े कैथोलिक, गॾिजी हथो हथ में ॾेई ही नेगरो मनाजात ॻाइण लॻंदा। नेठ मुक्त थियासीं, नेठ आज़ाद थियासीं, रब साईं तुंहिंजा लख लाइक़, आख़िर असांखे आज़ादी नसीब थी।